नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां मूंखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मातली में नारी जी घरां निकिरण वारो मामलो। वीडियो वायरल थियण खां पोइ पुलिस हरकत में अची वई है। नारी खे हथ करे वरिती है। मातली शहर जे बशीराबाद कॉलोनी जी रवासण BAC जी शागिर्दियाणी कंवल धी शफ़ीक आरां कुछ ॾींहं अॻु संदसि सौट सां शादी थी हुई, जंहिंसां हू नाख़ुशि हुई, जंहिं करे हू घरां निकिरी पंहिंजे मामे जे घर पहुती, जिते हिन सोशल मीडिया ते हिकु वीडियो वायरल कई हुई, जंहिंमें हिन चयो त आउं हिन शादी में नाख़ुशि आहियां, जंहिं जो पुलिस नोटिस वरितो। मामले जी जांच करे नारी खे पंहिंजे मामे जे घरां खां बरामद करे थाणे ते आंदो है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां मूंखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मातली में नारी जी घरां निकिरण वारो मामलो। वीडियो वायरल थियण खां पोइ पुलिस हरकत में अची वई है। नारी खे हथ करे वरिती है। मातली शहर जे बशीराबाद कॉलोनी जी रवासण BAC जी शागिर्दियाणी कंवल धी शफ़ीक आरां कुछ ॾींहं अॻु संदसि सौट सां शादी थी हुई, जंहिंसां हू नाख़ुशि हुई, जंहिं करे हू घरां निकिरी पंहिंजे मामे जे घर पहुती, जिते हिन सोशल मीडिया ते हिकु वीडियो वायरल कई हुई, जंहिंमें हिन चयो त आउं हिन शादी में नाख़ुशि आहियां, जंहिं जो पुलिस नोटिस वरितो। मामले जी जांच करे नारी खे पंहिंजे मामे जे घरां खां बरामद करे थाणे ते आंदो है।